तो यकदमि में सभिनी वापारियुनि जेको हुन ते मुतवजा थी ऐं उन ते अमल करणु शुरू कयो ऐं सभु जेको यकमस्तु थी विया हलिया। ऐं उन कैप्टन खे चयो बाबा असांजो सामान कोन उछरींदासीं, हिन जो सामान उछरे छॾ। हिते उहो नंढिड़ो वापारी वीचारो हुन चयो त मूं वटि त कुझु बि कोन्हे, मुंहिंजी जमा पूंजी जेका आहे सा ज़िंदगी भर जी जेका कमाई आहे उहा इहा आहे। जेकॾहिं अवी हुनखे ज़ाया करे छॾंदा त आउं तबाह बर्बादु थी वेंदो असांजो। उनखां बहितर इहो आहे त जेको आहे सभु थोरो थोरो सामान उछरीनि, कंहिंखे के एतिरो नुक़सान बि कोन थींदो ऐं आउं बि उन तबाही खां बची वेंदुसि हलियो। ऐं आउं जेको पंहिंजो हिसो आहे उहो ॾियण जे लाइ तयारु आहियां। पर लालच जेका आहे सा सो वापारियुनि जो न, सामान तुंहिंजो उछरींदासीं। ऐं हुननि ईअं ई कयो। वॾनि वॾनि वापारियुनि टाइकुननि जेको सलाह करे उन ग़रीब मिसकीन जो टोटल सामान ज़ाया करे छॾियो। हू घोड़ा घोड़ा करण वेही रहियो, घोड़ा घोड़ा कई, रड़ियूं कई, पर कंहिं बि न हुनजी ॿुधी। ऐं जेॾी महिल जो सामान उछरे छॾियो उहो जज़्बात में अची वियो हलियो। हुन घोड़ा घोड़ा कई त हीउ ज़ुल्म कयो आहे मूंसां ऐं नाइंसाफ़ी कई आहे। जहाज़ जेॾी महिल इहे जेको बंदर ते पुॼंदो ऐं सिधो बादशाह वटि वेंदुसि ऐं बादशाह खे अव्हां जी शिकायत कंदुसि ऐं हुते मुक़दमो आउं कंदुसि अव्हां ते, न्याय वठंदुसि, फ़ैसिलो वठंदुसि। हिते हुननि जा दिमाग़ घुमी विया हलिया वापारियुनि जा ऐं हुननि गौर फ़िक्र करणु लॻी विया त हाणे छा करियूं। वरी लालच। सो हुननि ईअं ई कयो जो चयूं त हुनखे हिनखे नथो उछरे छॾियूं, हिनखे समुंड में उछरे छॾियूं, कंहिंखे ख़बर केॾां वियो। ऐं ईअं ई कयो हिननि, झले ॿधे हुनखे नंढड़े वापारी मिसकीन खे, ग़रीब खे समुंड में उछरे छॾियो। न हूंदो बांस न भॼंदी बांसुरी। कंहिंखे ख़बर केॾां वियो, कीअं थियो, छा थियो, ख़बर ई कोन्हे, हुनखे उछरे छॾियो। पर कुदरत वारो जेको आहे सो हुनजा फ़ैसिला निराला हूंदा आहिनि ऐं हुन जेको आहे सो हुनखे बचाए छॾियो। कराची में हिकिड़ो जहाज़ किरे थो, जहाज़ सड़ियो वञे हलियो, उनजे हेठि माण्हू अचनि था उहे मरियो था वञनि, पर कुदरत वारे जिन खे बचाइणु चाहियो उहे ॿिनि सीटनि सां गॾु ॿई वञी साबित लैंडिंग कयूं ऐं हू जेको आहे सो ज़िंदगी जेका असां उन्हनि खे मुबारक थी वई हली। सो कुदरत वारे हुनखे बचायो ऐं हू कहिड़े बि तरीक़े सां बची करे जेको हिकिड़े ॿेट ते वञी पहुतो। ॿेट ते पहुतो त हिन जेको आहे सो हुते को वण टिण कोन हो, तरियल बरियल काठियूं कई हुते आयूं किनारे ते, उहे गॾु करे हिन जेको उस हुई काफ़ी, हिन जेको आहे सो हुते पंहिंजो छांव ठाही, उन काढ़े खां बचण जे लाइ छांव ठाही, उन में वेठो ऐं मानी बानी ठाहिण जे लाइ, करण जे लाइ, मच्छी बच्छी झले ऐं हिन टल सकड़ करे बाहि ॿारी कुदरती जेका आहे उन बाहि जी चिणक जेका आहे उन भुंगी खे लॻी ऐं उहो सॼी भुंगी सड़ी वई। हिते अलाह जे अॻियां उहो जेको रोअण ऐं पिॾाइण लॻो, शिकायत करणु लॻो, मयारूं ॾियणु लॻो त या अलाह मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो, मुंहिंजो सामान ज़ाया थी वियो हलियो, ज़िंदगी भर जी कमाई वई हली ऐं उनखां पोइ जेको हुननि मूंखे समुंड जे विच में उछरे छॾियो, मारियो थिए ऐं कुदरती तौर ते आउं बचियसि ऐं हिन किनारे ते पहुतो, हिते मुंहिंजी भुंगी ठाही, उहा बि तोखां रास कोन आई ऐं उहा बि तो साड़े छॾी। इहो रोअणु लॻो ऐं मथे ते हथु ॾेई वेही रहियो। एतिरो थोरी देरि में जेको आहे सो हिकिड़ो ॿियो जहाज़ ॿेड़ो जेको आहे सो हिन जे पासे में अची बीठो ऐं हकल कयूं हिनखे हलिया, हीउ सिधो हुन ॿेड़े में अची वेठो ऐं उहो ॿेड़ो वरी रवानो थियो किनारे ॾे। हिते हुन वापारी पुछा कई त जेको अव्हांखे कीअं ख़बर पई जो अवी हिते ॿिनि ॿेट ते मूं वटि खे रिसीव करण जे लाइ बचाव जे लाइ आया आहियो। असांखे त ख़बर ई कोन्हे, असीं परियां खां वियासीं पंहिंजे कम जे हिसाब सां, पर असांखे हिकिड़ो धुओं ॾिसण में आयो ऐं उहो धुओं जेको ॾिसी असां चयो त हेॾा को मदद जे लाइ पुकारे पियो, इन जे लाइ असीं हेॾा हलियो आयासीं ऐं तोखे ॾिठोसीं ऐं तोखे रिसीव कयोसीं। ऐं वरी जॾहिं किनारे ते पहुता
उते ख़बरचारनि वरिती वापारी, त उनखे इहो ॿुधण में आयो त जेको जहाज़ वापारियुनि जो हुतां खां आयो पिए फलाणी जॻह तां, उहो ॿुॾी वियो हुयो ऐं को माण्हू उन जहाज़ में कोन बतो। ऐं हू अलाह खे साईं खे तमामु मथे शुक्राने जी निमाज़ अदा करणु लॻो ऐं वरी अलाह खे चयईं, वाह कुदरत वारा, तुंहिंजी हिकमत कहिड़े नमूने सां जेको तो मूंखे ज़िंदगी अता फरमाई आहे। सो दोस्तो इहो जेको सो वाक़ियो इहो साबित करे थो त कुदरती जेका हिकमत हूंदी आहे उन में जेके राज़ रखियल हूंदा आहिनि। असांखे थोरो नुक़सानु थिए थो, असीं फ़ौरन जेको आहे सो शिकायतूं करणु ऐं ॿियो करणु वेंदा, पर कुदरत वारो जेको कंदो आहे भलाई जे लाइ कंदो आहे। ऐं इन मां सबक़ बि रहियो, हौसलात वठो। ऐं हीउ मुंहिंजो ज़ुबैर कपरी ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, जेको सब्सक्राइब करियो ऐं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई करियो। महिरबानी दोस्तो, अस्सलाम वालेकुम।